नहमदुहु व नसल्ली व नसल्लिम अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मेरे नबी की मोहब्बत का दुरूद उन पे पढ़ता हूँ, रहमत मुझ पे बरसती है। अल्हम्दुलिल्लाह तमां असां अॼु महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जी रैली में शरीक आहियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह हर साल पाण हिन महफ़िल में हिन प्रोग्राम में रैली में शरीक थींदा आहियूं। ऐं हीअ रैली पंधु हलूं था, तव्हां असां पगर वहायूं था। इहो कंहिं जे मथां बि तव्हां असांजो थोरो न आहे, कंहिं जे मथां तव्हां असांजो एहसान कोन्हे को, बल्कि हीउ जेको पाण हली रहिया आहियूं, थोरो करे रहिया आहियूं, पाण पंहिंजी जान ते पंहिंजी जिस्म जे लाइ करे। अलाह तोखे हिन दुनिया में नाहे मोकिलियो, मगर जेकॾहिं मोकिलियो आहे त ॿिन्ही जहाननि जे लाइ रहमतन लिल आलमीन बणाए मोकिलियो आहे। हाणे उहो रहमत वारो नबी तव्हां असांखे मिलियो आहे। हाणे असां मां जेकॾहिं कोन चवे त उन रहमत वारे नबी जे मीलाद जी तव्हां असांखे को दलील ॾियो, को सबूत ॾियो। असां हुनखे छा कयूं था? पंहिंजनि घरनि में झंडा हणी करे असां ख़ुशीअ जो इज़हार कयूं था। छा इन जो असांखे अजर मिलंदो? इहो असां पंहिंजे महबूब जे रैली जी ख़ुशी कई आहे त यकीनन अल्लाह बि असांखां राज़ी आहे, त अल्लाह जो हबीब राज़ी आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे छा रब करीम तव्हां असांजो अचण वेहण मथां ॿुधाए पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। मरहूम गुल बेग जतोई, मरहूम शाह बेग जतोई, मरहूम हाजी जुम्मन जतोई, ऐं इंतज़ाम जेको कयो आहे उहो आचर ख़ान जतोई, अली अकबर जतोई, हाजी आरब जतोई, ऐं मोहतरम डॉक्टर दीदार उमरानी साहब, उस्ताद इस्माइल जतोई, मौलवी साहब मोहम्मद साईं बख्श सिकंदरी साहब, अली हसन उमरानी साहब। हाणे अचो त इन्हनि सभिनीनि लाइ दुआ घुरूं, अल्लाह सभिनीनि जा बेड़ा पार फरमाए। जेके जहान छॾे विया अल्लाह साईं उन्हनि खे जन्नत में आला मक़ाम अता फरमाए। मौला हिननि फ़क़ीरनि जा कखड़ा क़यामत ताईं आबाद फरमा, हिननि जे रिज़्क़ में रोज़ीअ में बरकतूं अता फरमा। इलाहुल आलमीन हिन पनाह अता फरमा। मौला हिन पाड़े वारनि ते पंहिंजो करम फरमा। इलाहुल आलमीन हिननि जा बच्चा पढ़नि था, उन्हनि जे बच्चनि जो ख़ैरु फरमा। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा अता फरमा। जेके पर्दो करे विया हिन जहान मां उन्हनि खे जन्नत में आला मक़ाम अता फरमा। मौला असांखे मदीने वारे साईं जी ज़ियारत नसीब फरमा। बरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। खत्म नबूवत लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह। पंहिंजे हथनि खे झंडा बनायो, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह। जो मिली महबूब मुरसल जो मिली महबूब मुरसल छाती को छाती को शहंशाही ये सजी रसूलुल्लाह के शहंशाही ये सजी रसूलुल्लाह के बड़ा सजदा कदा हज़रत हबीबुल्लाह बद बदे शहंशाही मिले ये सजी